अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज असांजो वीडियो आहे त हुनर जे हिसाब सां जीअं त रईस असां वटि मौजूदु आहे ऐं हिन जो हुनर ॾिसूं त असांखे छा सम्झाए थो, छा कहिड़ी शइ ठाहे ॾेखारे थो। हिन मां हिकु उठ ठाहियूं था ऐं जेको आहे सो उठ जो नक्शो ठाहे तव्हांखे ॾेखारे थो ऐं वधीक पाण कारीगर बि आहे, उठनि जो सुवार बि आहे, वधीक उठनि जे बारे में मालूमात ॻाल्हि ॿोल पुछंदासूं बि सही ऐं वधीक तव्हां सां रूबरू कचारी कंदो इंशाल्लाह। दोस्तों ही उठ ठाहे पियो, तव्हांखे ॾेखारींदासूं जॾहिं इंशाल्लाह मुकमल करे उठ ऐं वधीक सुवार बि आहे, उठनि जो तारीफ़ बि पुछंदासूं कंदासूं उठनि जे नसुल जे हवाले सां। ही माखी जो मेण आहे जंहिंसां रईस असांखे उठ ठाहे ॾेखारियो आहे। पाण उठनि जो सुवार बि आहे ऐं तव्हां जेको ॾिसी सघो था ऐं मिटी या माखी जे मेण मां ही उठ ॿकरी जेका माना साह भरी जेका बि शइ हूंदी आहे उन जो तस्वीर माना अहिड़े नमूने सां ठाहींदो आहे, बाक़ाइदे साॻे नमूने ते साॻे तौर तरीक़े ते इहो हिकु उठ ठाहे तव्हांखे ॾेखारियोसीं ऐं वधीक ॻाल्हि ॿोल कंदासूं त उठनि जो कीअं सुवार थियो, कीअं शौक़ु हिनखे आयो ऐं कहिड़े नमूने सां उठ काइबा आहिनि ऐं ही पाण उठनि जो सुवार आहे, शौक़ीन आहे ऐं वधीक पुछंदासूं। वालेकुम अस्सलाम। कीअं जेको सो उठनि ते शौक़ु कयो आहे, कीअं उठ काईंदा आहियो, कीअं सवारी उठनि जो कयो आहे? सही हक़ीक़त ही आहे त कंहिं दौर में उठनि जो घोड़नि जो दौर हूंदो हो, पोइ माण्हू उठनि खे डोड़ाईंदा हुआ, पोइ शौक़ु करे हर हिकु माण्हूअ जंहिं वटि 4 ॾुकड़ हुया उन पंहिंजे लाइ उठ वरितो। उठ अॻे जेके हुआ बरनि जा सामान, जबलनि जे इलाइक़नि में रहंदड़ असां कंधी जा माण्हू आहियूं, रेगिस्तान जा माण्हू आहियूं, उन जे लाइ असांखे उठ कमु ॾींदा हुआ। पोइ उठ जेको आहे असां उठनि जे काहण ते घणो कयो शौक़ु माण्हुनि खे, असां उठ काहींदे ॾिठा, महारपे में असां डोड़ाईंदे ॾिठा। ठीकु आहे, पोइ उन लिहाज़ सां असां बि उठनि खे डोड़ाईंदा ई रहियासीं। पोइ वरी मूं हिकिड़ो तजुर्बो लॻायो त हाणे उठनि जा हिकिड़ा पंध हूंदा आहिनि, उठनि खे असां अॻे वारा सेखारींदा हुआसीं, टिप सेखारींदा हुआसीं, टिपनि ते उठ खे कीअं हलाइबो आहे। उन में उठ जो साॼो वाॻ जेको आहे खाॿे हथ में असां झलींदा हुआसीं ऐं खाॿे हथ वारो वाॻ असां साॼे हथ में झलींदा हुआसीं ऐं पट तां असां उठ खे आस्ते ई काहींदा। इन में जेको सो उठनि जा नसुल बि हूंदा आहिनि, उहे नसुल कहिड़ा हूंदा आहिनि जेके जी 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 इन में उठनि जा नसुल जेके हूंदा आहिनि उन में इहो नसुल आहे त असां छोटा उठ जेके काहींदा हुआसीं, छोटा उठ भॼण में तिखा हूंदा आहिनि, पर उहो जंहिंजो चंबी सिधो हूंदो आहे ऐं कंध जंहिंजो गुको न हुजे, कंध जंहिंजो गुको न हुजे ऐं झोको उठ जो वेठणो हुजे ऐं कंध गुको उठ जो न हुजे, उहा उठ जेको आहे पोयनि पेरनि ते ज़ोर रखंदो आहे, अॻ खे ईअं मथे खणी उठ उहो हलंदो आहे, उहो उठ भॼ जा तिखा हूंदा आहिनि। अच्छा, भॼण जा रुगो मतिलबु ई जेके हिकिड़ा टेडी चवंदा आहिनि, दादा चवंदा आहिनि, हिकिड़ो अॻियां पोयां लथल हूंदो आहे, अॻु मथे हूंदो आहे, हिकिड़ा सुवार त पाण प्यादा पुठियां हलंदा आहिनि, पोइ रुगो महर उछल खाईंदो आहे, महर ते माना हू कंधे खे मथे छिकींदा पिया वञनि, इहे भला कीअं? साईं इन जो इहो हिसाबु आहे त इहे उठ नंढे हूंदे खां वठी असां हुननि खे तयारु कयो था छॾियूं, पढ़ायो उन्हनि खे तयारु कयो था छॾियूं, ॿियो क़दम हुननि खे अचे कोन थो। पोइ उहो उठ जेके आहिनि पिड़ जा शौक़ीन आहिनि, मणहुनि जा शौक़ीन आहिनि, माण्हू हलंदा आहिनि, जॾहिं गॾु थींदा आहिनि तेॾी महिल अज़ ख़ुदि उन उठ खे हिरास थींदो आहे। पोइ उहो उठ जेका आहे पंहिंजो उहा अखर न विसारींदो आहे। हिन वराणे खां वठी हुन वराणे ताईं असां उठ जो महर ऐंडे में वेढ़े चाॿुक उठ खे हणी छॾींदा आहियूं, हुन वराणे ते उठ वेंदो आहे, तॾहिं बि टिपनि ते वेंदो आहे, पाण ई न कंहिं सुवार जो कमु आहे, न कंहिंजो कमु कोन्हे। वरी उतां ई माण्हू वरी उनखे हकल करे वराईंदा, वरी साॻियो हिन असां वटि पिड़ ते वरी साॻियो उठ वापसि टिपंदो ईंदो। अच्छा, उन में इहो ई मसइलो आहे त जेकॾहिं हुनजो जेको नाकेले नओं टोपींदा आहिनि त उन में हुनजो नक में सूरु हूंदो आहे, झुरंदो आहे, त उन हिसाब सां उन महर खे माना लोॾो ईंदो आहे, त उन हिसाब सां सिखंदो आहे न? उन हिसाब सां सिखंदो आहे। जेकॾहिं हिन जो महर असांजो नओं विधल हिन खे हूंदो त हुनजो झुरंदो, उन झुरण जे करे हू तिखो न हलंदो आहे, असांजे कंट्रोल में हूंदो आहे। इन में हिकिड़ा उठ नसुल त हिकिड़ा साकरा ई चवंदा आहिनि, हिकिड़ा लाॾू चवंदा आहिनि, इन्हनि में छा कहिड़ो फ़र्क़ु आहे भला?
हाँ, इन्हनि में साईं इहो फ़र्क़ु आहे त साकराई जेके हूंदा आहिनि उहे कुछड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जा कन कुछा हूंदा आहिनि, उन्हनि जा पेर असुल में छा आहे त कहिड़ो बि जिन्स हुजे पर अॻियां पेर जेके आहिनि उठ जा सिधा हुजनि। लाड़ी हुजे, चाहे सिंधी हुजे, चाहे ढाटी हुजे, चाहे मकरानी हुजे, चाहे खणी कहिड़ो बि हुजे। इन्हनि में भला डोड़नि जे हिसाब सां या मिसाल काही जे हिसाब सां सवारी जे हिसाब सां साकराई ढाटी ऐं जेको सो लाॾू कहिड़ा इन्हनि में कहिड़ो इन्हनि में साईं भला? इन में इहो हिसाबु आहे त उठनि में उठ भॼण में उहो तिखो हूंदो आहे जेको कद जो छोटो हूंदो आहे। न उनजो नसुल छा कहिड़ो हूंदो आहे? हा, उनजो नसुल सिंधी हूंदो आहे। अच्छा मकरानी जे मिक्स खां वठी सिंधी हुजे ऐं ढाटी बि न हुजे और साकराई बि एतिरो भॼ न कंदो आहे। अॼु ख़ुदि ढाटी उठ एतिरो भॼ न कंदो आहे। ऐं इहे जेके आहिनि लाड़ी उठ जेको आहे सो बि ॻरो हूंदो आहे, उहो बि एतिरो भॼण जो तिखो न हूंदो आहे। ऐं उठनि में ताक़त हूंदा आहिनि। पोइ उठ जो जेका छुही आहे, जेका छुहाके में उठ जेको हलंदो आहे, हिकिड़े दम में हलंदो आहे, उहो दम उठ जो जेको आहे तक़रीबन उहो बि साह खणाईंदे खणाईंदे को पंहिंजो धणी हूंदो त उनखे साह खणाईंदे हलाईंदो, न त हू हिकिड़े दम में किरी पवंदो आहे। भला उठ जो रफ़्तार तक़रीबन माना तेज़ हूंदो आहे? उठ जो रफ़्तार एतिरो तेज़ हूंदो आहे त जॾहिं छुहाके में उठ पहिरें छुहीअ में उठ निकिरंदो आहे त उठ घोड़े खे बि कटे वेंदो आहे, गोली जे बराबरि में उठ वेंदो आहे। उन जा पेर बि ॾिसण में कोन ईंदा आहिनि। जेको उठ तिखो आहे, जेको उठ जल्द आहे, उहो उठ जेको आहे छोटो हूंदो। ऐं डिघो उठ जेको आहे उहो हेठियनि पंधनि में आस्ते हलाऊ में उहो उठ जेको कद जो डिघो आहे उहो उठ सही आहे आस्ते हलाइण में। ऐं भॼाइण में जेको उठ आहे उहा छोटा उठ जेके आहिनि, जेके असां दोस्तो असां जेको उठनि जे हवाले सां असां वटि कारीगर मौजूदु आहे जेको तव्हांखे ॿुधायईं ऐं उठनि जे बारे में। जीअं असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे, महिरबानी लाइक शेयर ज़रूरु कंदा। महिरबानी।